कोटड़ीअ जी ख़ुदा जी बस्तीअ में कुछ ॾींहं अॻु मासूम नीगर 12 सालनि जो साकिब भट्टीअ जो बेदानू क़त्ल जेको थियो जंहिंखे तशद्दुद करे जो हिकिड़े फिटो कयो वियो उन जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद कोटड़ी तरफ़ां जेको सो अॼु अलमदीना चौंक ते जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन सिलसिले में उन्हनि जे वारसनि सां ऐं एसटीपी जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तेरिया ख़ुदा जी बस्ती में महीनो गुज़री वञण जे बावजूद बि साकिब भट्टी क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। साकिब भट्टी माउ पीउ खे अकेलो हुयो, माउ हुन जे अरिड़हं महीना अॻु में वफ़ात करे वई। यतीम ॿार हो, गुलनि जहिड़ो मासूम नींगर हुयो, उनखे अगवा करे बेदर्दी सां उनखे क़त्ल करे लाश किचरे जे ढेर ते उछलियो वियो आहे। हिन वक़्त ताईं एसएसपी जामशोर खे क़ातिल नज़र न आया आहिनि। असीं हैरान आहियूं, जदीद टेक्नोलॉजी आहे ऐं पोइ बि क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। असीं IG सिंध खां DIG हैदराबाद खां घुरता करियूं एसएसपी जामशोर खे हटाए साकिब भट्टी जे क़ातिल गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। ॾींहुं ॾिठो जो 3-4 बजे जे विच में ॾींहुं ॾिठो जो उछले वञण किचरे जे ढेर में को अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघियो आहे। बराए महिरबानी असांजी सिंध हुकूमत खां इहो एहतजाजात त असांखे जल्द खां जल्द इहे क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। महीनो पहिरीं साडेरा कोटड़ी अंदरि मासूम साकिब भट्टी खे अगवा करे ऐं उन ते तशद्दुद करे 13 महीने तक क़त्ल करे शहीद कयो वियो। शहीद करण खां पोइ हिकिड़े किचरे ढेर ते उछलियो वियो। असांजी SSP खां DIG हैदराबाद खां इहा ई घुर आहे त महिरबानी करे इन मासूम शहीद या क़ातिल गिरफ़्तार करे। इन्हनि मुतालबो कंदे चयो त तवाबदारनि खे हिकदमि गिरफ़्तार करे साकिब भट्टीअ जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाची सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।